जेके बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। झंडोमरी जे ॻोठ कासिम मकरानी जे ॻोठनि बरसाती पानी निकल न थियण ख़िलाफ़ भील बिरादर ऐं बलोच बिरादर एहतजाज कंदे चयो त असांजा घर बरसात में किरी पिया आहिनि ऐं पाणी घरनि में बीठल आहे। असां मुतालिबो था करियूं त वस वारनि खां असांखे खाइण पीअण जो राशन ऐं घर ठाराए ॾिना वञनि। एक भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त झंडोमरी जे ॻोठ कासिम मकरानी जे ॻोठाणनि बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे ऐं ॻोठाणनि चयो आहे त असांखे घर ठाराए ॾिना वञनि ऐं खाइण पीअण लाइ को राशन ॾिनो वञे। ख़बरुनि खे अॻिते शामिल कंदा हलो त यूनियन काउंसिल मोहम्मद हुसैन हंगोरो जो ॻोठ ढालू ख़ासकेली बरसात खां पोइ पाणी चूंडियल नुमाइंदा तोड़े बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवार ग़ाइब। केतिरी ग़रीबनि जा घर तोड़े चौधीवारनि जा कोट ढही पट पइजी विया। ॻोठाणा बेयारो मददगार खुले आसमान हेठि वेठल डिप्टी कमिश्नर मटियारी पारां क़ाइमु कयल रिन एमरजेंसी कमेटियूं बि ग़ाइब थी वियूं आहिनि।